साबिर तो मुझे साह में आहे। किरण तू किथे आई? तू बुधा किरण तू किथे आई? मां हींअर ई तोड़े अचा, हिन वक्त तोड़े अचा। किरण किरण तू किथे आई? किरण किरण इतने ॾींहंनि खां तोखे साबिर यादि कोन आयो? मां मजबूर हुयसि साबिर, न त छा किरण तुंहिंजी जुदाईअ में मां ॾींहं राति कीअं कटिया आहिनि तोखे त अंदाज़ो ई कोन्हे। किरण अंदाज़ो ई कोन्हे। किरण तो मूंखे ॾाढो ॾुखायो आहे। किरण ॾाढो। मूं बि ख़ुशियूं कोन ॾिठियूं आहिनि साबिर। वक़्त मूं ते वॾा सितम कया आहिनि, न त साबिर त मुंहिंजे साह में आहे, पर छा कयां? किरण मुंहिंजी दिलि तुंहिंजे दीदार लाइ तड़पी रही आहे। किरण तू किथे आई? तू ॿुधाए किरण तू किथे आई? मां हींअर ई तोड़े अचा, हिन वक़्तु तोड़े अचा। किरण पंहिंजो मिलणु हाणे या नसीब। छो किरण छो? पाण छो नथा मिली सघूं? किरण तोखे मूंसां मिलणो पवंदो। दुनिया जी काई मजबूरी तोखे मूंखां जुदा नथी करे सघे। किरण सिर्फ़ तूं मुंहिंजी आहीं। तूं मुंहिंजी आहीं किरण, तूं मुंहिंजी आहीं।